जॾहिं इंसान मज़ा कोशिश करण वारी कुवत कमज़ोर थियण लॻंदी आहे तॾहिं वरी क़िस्मत ते एतबार करण वारो अक़ीदो सगारो थियण लॻंदो आहे। हालांकि अॼु ताईं दुनिया जी कामयाब तरीन इंसाननि क़िस्मत जे आसरे ते पंहिंजे मुस्तक़बिल खे कॾहिं बि कीन छॾियो आहे। पर छा कजे, असांजे मुआशरे जी अक्सरियत अक़ीदनि जे ओट में मेहनत करण खां कासिर आहिनि। कुवत वसीला तोड़े मौक़िया मैसर हुजण जे बावजूदु क़िस्मत ते भाड़े करे पंहिंजे आईंदे जो अख़्तियार कंहिं अहिड़े कुवत हवाले करे छॾींदा आहिनि जंहिं कुवत जे वजूद बाबति बि वटनि को ख़ासि ख़ाको या ज़ाहिरी शिकिल मौजूद कीन हूंदो आहे। इंसान हिन काइनात जो महूर ऐं मरकज़ हुजण जे बावजूदु बि जेकॾहिं पाण खे कमज़ोर कुवतुनि जे हवाले करे ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जो ठीको कंहिंखे ॾेई करे पाण सुकून वारी हालत में गोशा नशीं थिए त पोइ शायदि कुदरत वारो बि संदसि मदद करण लाइ तयारु कोन थींदो ईअं आहे त जॾहिं असीं कंहिं कम या इरादे में नाकाम थींदा आहियूं तॾहिं यकदमि असांजे ज़हन ते इहो ख़्यालु तरी ईंदो आहे त शायदि इहा शइ असांजी क़िस्मत में न हुई। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मोहम्मद कासिम गोपांग साहब नसीराबाद नाके खां एंड करम मक्सी साहब मोस्ट वेलकम फ्रॉम शहदाद कोट खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। यूसुफ जमील साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। ठरी मीर वाहमा लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। फहद अजीज लगारी साहब मोस्ट वेलकम। सिस्टर जहरीना एंड राबेल गुल भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। अच्छा, अमीर हुमायूं खान साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। जी दोस्तों, जेकी भी तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। वज़ीर मंगसी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। रईस कुर्बान मंगसी फिर्राम कराची खां एंड नादर मंगसी साहब फिराम झल मंगसी खां। इशफाक मस्तवी साहब, अहमद नवाज साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। मामा हुसैन बख्श सऊदी अरबिया खां चांहि जा कप्स मोकिले रहिया आहिनि एंड गुलाब जा गुल मेहरबानी बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट हुसैन बख्श साहब। ज़मीर सुमरो साहब लाइव प्रोग्राम में शामिल हैं। ज़मीर सुमरो साहब लिखन था त माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त। एस के बलोच साहब लिखन था फ्रॉम सऊदी अरबिया खां त अस्सलाम वालेकुम अद्दा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मेहरबानी एस के बलोच साहब। हाजी वज़ीर मंगसी साहब फिराम दोसली गोठ मंगसी खां ॿुधी रहिया आहिनि असांखे राति जे हिन प्यारे पहर में। फरहान अली सारगानी साहब लिखन था त अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। यूसुफ जमील साहब महबूब माण्हू असांजो, चैंपियन प्लेयर, ठरी मीर वाहमा राइटर माण्हू।
साईं जन किताब तमामु बहितरीनु लिखियो आहे कागज़ी ॻाल्हियूं। हू कमेंट में लिखनि था त इहो राज़ रॻो आउं ई ॼाणा थो त मुंहिंजे दिलि जी दीवानगी कंहिं बयाबान जी वसियतुनि में समाइजी सघिजे थी। यूसुफ जमील साहब तमामु बहितरीनु तव्हां लफ़्ज़ लिखिया आहिनि, कमेंट में भी ऐं किताब में भी। हाजी वज़ीर मंगसी साहब लिखनि था त ज़बरदस्त, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। हीरो साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा, तमामु बेहतरीन हीरो गंढेर इस्लाम कोट। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह प्यारा, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, मेहरबानी। बबलू मौलाई साहब लिखनि था जियो जी दोस्तों, तव्हां असांजे हिन प्रोग्राम खे शेयर कंदा हलो ताकि वधीक दोस्त असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि। यूसुफ जमील साहब वधीक लिखनि था कागज़ी ॻाल्हियुनि में ठहरी मीर वाहमा। हाणे जॾहिं क़िस्मत पाण अहिड़ी कमज़ोर ऐं बेवस आहे जो खेसि ठाहिण तोड़े सवारण में अहम किरदार इंसान जो पंहिंजो ई हूंदो आहे, पर उन जे बावजूद बि जॾहिं इंसान नाराज़ाई तोड़े नाकामी वारी हालत में खेसि कसूरवार ठहराए करे पाण खे आजो रखणु चाहे त शायदि इहा संदसि इल्म तोड़े पंहिंजे ज़मीर सां धोको ठगी ऐं दौलाप तस्वर कयो वेंदो। इन खां वधीक इंसान जी चालाकी भी कहिड़ी थी सघे थी। इंसान अज़ल खां कामयाब थियण जी सूरत में बुनियादी तौर पंहिंजे मेहनत जा गुण ॻाइण लॻंदो आहे ऐं पाण खे फातिह साबित कंदो आहे, पर वरी उन जे बरअक्स नाकाम थियण जी सूरत में सॼो ठीको क़िस्मत जे पांद में हणी पंहिंजो पांद आजो करण जी कोशिश कंदो आहे। जेको अमल यकीनन हिकु वॾी ख़यानत करण जेतिरो गैर महज़ब अमल आहे। मेहरबानी सर यूसुफ जमील लगारी साहब, सलाम ठहरी मीरवाह मां। अब्दुल्ला पेचियो साहब लिखनि था त साईं सलाम क़बूल पवे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। एस के बलोच साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त सुहिणा। मीर सनाला ख़ान मंगसी साहब फिराम शदाद कोट खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। अब्दुल गफ़ार मंगसी फिराम कंबर खान, अब्दुल गफ़ार साहब मोस्ट वेलकम। इरफान साहब फिराम सऊदी अरब खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि। यूसुफ जमील साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे तव्हां कमेंट करे ॿुधायो ताकि वधीक असीं कुझु सेटअप में इम्प्रूवमेंट आणे सघूं। अच्छा, साईं ॾिनो जूण जो साहब बि सिंध यूनिवर्सिटी में विज़िट कंदे तस्वीर अपलोड कनि था, महिरबानी। लाइव प्रोग्राम में हिन वक़्तु शामिल आहिनि। इंसान जो कंहिं बि कम तोड़े अमल में कामयाब थियण ऐं नाकाम थियण जो असुलु कारण संदसि सोच, संदसि कोशिशूं, सलाहियतुनि जो इस्तेमालु ऐं संदसि हिकमत अमली आहे। जॾहिं हिकमत अमली मुनासिब नमूने सां जुड़ियल न हूंदी त पोइ यकीनन
उन अमल जो नतीजो बि एतिरो ई भयानक साबित थींदो। उन लाइ सभ खां पहिरियां सोच जे रुख खे तब्दील करे नए सिरे नई सोच जी अदावत करे नाकाम थियण जा मुखिया सबब ॻोल्हजनि, पोइ वरी उन्हनि खे तब्दील करे उन्हनि जी जॻह ते कार आमद तोड़े लाभाइता लाड़ा नाफ़ैज़ कजनि, पोइ ॾिसो त नतीजा केतिरा न हैरान कनि। तॾहिं त कंहिं ॾाहे चयो आहे, जहिड़ी सोच तहिड़ी ज़िंदगी। यूसुफ जमील साहब, जहिड़ी सोच तहिड़ी ज़िंदगी। इंसानी ज़िंदगी खे पुरसुकून तोड़े बेसुकून बणाईंदड़ दरअसल इंसानी सोच ही आहे। मुस्बत सोच मुस्बत हिकमत अमलनि खे जनम ॾींदी आहे ऐं मुनफ़ी सोच मुनफ़ी अमलनि जी परवरिश कंदी आहे। अला बख्श साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। नादर मंगसी फ्रॉम झल मंगसी खां लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर तव्हां वधीक लिखियो आहे त छा हाल अहवाल आहिनि। अदा बहितरीन टॉपिक, तव्हांजी सोच खे वरी बि सलाम सोना साईं, महिरबानी, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। असांजो प्यारो दोस्त महबूब माण्हू यूसुफ जमील साहब राइटर असां सां गॾु आहिनि ठरी मीरवाह मां। वफ़ा वहीद अली मंगसी एंड साईं ॾिनो जूणिजो साहब लिखनि था कमेंट में त अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर, साईं ॾिनो जूणिजो साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। एस के बलर साहब लिखनि था त साईं सही ॻाल्हि आहे, अदा बिल्कुलु सही, महिरबानी। कमेंट सां गॾोगॾु कुझु दिलियूं बि मोकिले रहिया आहियो। यूसुफ जमील साहब लिखनि था ठरी मीरवाह मां, राइटर माण्हू उस्ताद माण्हू लिखनि था कमेंट में त अव्हांजो आवाज़ बाक़ाइदा सां साफ़ पहुची रहियो आहे। अव्हां मुंहिंजे किताब जी चूंड कई ऐं उनखे पढ़ी करे दोस्तनि ताईं पहुचाए रहिया आहियो। अव्हांजो तह दिल सां शुक्रगुज़ार आहियां। सदाईं सलामत हुजो सर। इहो अव्हांजो गिफ्ट असां ताईं पहुची चुको आहे यूसुफ जमील साहब, महिरबानी। सरदार सारंग साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुके हैं। एजाज अली मंगसी, रहमत ज़हरी, नूर हुसैन साहब। नूर हसन लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। नूर हसन मंगसी फ्राम सऊदी अरबिया खां। भा ख़ैरियत अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी सर। साईं ॾिनो जूणियो साहब लिखनि था त साईं किथे आहियो, अॼुकल्ह प्रोग्राम रोज़ न कंदा आहियो छा। महिरबानी सर, तमामु बहितरीन कमेंट तव्हां लिखियो आहे। साईं ॾिनो जूणियो साहब कमेंट में लिखनि था त साईं किथे आहियो, अॼुकल्ह प्रोग्राम रोज़ न कंदा आहियो छा। सर कुझु मसरूफ़ियातियूं आहिनि, महिरबानी कॾहिं कॾहिं प्रोग्राम करण जी खशट करे छॾींदा आहियूं ऐं अव्हां दोस्तनि जो टाइम वठंदा आहियूं, महिरबानी। यूसुफ जमील साहब वधीक लिखनि था त इन लाइ पाण खे वक़्त ऐं हालातुनि सां गॾु खणी हलण लाइ उन्हनि जी रुख सां हलणो पवंदो ऐं पंहिंजे वसी सोच वसीले संदन हर हिकु पहलू ते फ़िक्र करे पाण खे उन्हनि जहिड़ो बणाए करे उन्हनि खां फ़ाइदो हासिलु करणो पवंदो। बाक़ी क़िस्मत ते भाड़ींदे अलाए त केतिरी फ़र्दनि जा लाह निकिरी विया ऐं अलाए त केतिरियूं हसरतूं दिलि में दफ़न थी करे मुंहिंजो दड़ो बणिजी चुकियूं आहिनि। शाहजहान खान साहब, महिरबानी, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। यू आर लिसनिंग अस फ्रॉम यूनाइटेड अरब इमारात।
bundle of thanks for that. शाहजहान साहब लिखन था त सलाम भाई वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर केड़ा हाल है शाहजहान खान साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट शाल सदाई आबाद खुश हूंदो असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि Once again, असांजे दोस्त शाहजहान खान लिखन था त यस सर बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट कीअं आहियो कहिड़नि हालनि में आहियो शाहजहान साहब यूसुफ जमील लगारी साहब एंड शाहजहान खान साहब ही शेर अव्हां जे नाम कयूं था दिल में केॾियूं न दौलतूं आहिनि यादि तुंहिंजूं जो मोहबतूं आहिनि सावणी जिते वसे वसे न वसे ॼण त तुंहिंजूं ई आदतूं आहिनि रूह पंहिंजो ज़ख़म ज़ख़म आहे जिस्म पंहिंजे ते रहमतूं आहिनि तुंहिंजे आगोश में हुजां मां बि शाहजहान साहब तुंहिंजे आगोश में हुजां मां बि दिल में छा छा न हसरतूं आहिनि दर्द दोज़ख सभिनि जो साॻियो आहे दर्द दोज़ख सभिनि जो साॻियो आहे पंहिंजूं पंहिंजूं त जन्नतूं आहिनि लाज़मा ला मकान अजल आहे मौत खे छा त वसियतूं आहिनि मौत खे छा त वसियतूं आहिनि साण मूंसां लह त लथे काथे जावेद ओलियो साहब साण मूंसां लह त लथे काथे दर्द तुंहिंजूं बि दिक़तूं आहिनि शाहजहान साहब असांखे दुबई अरब इमारात में ॿुधी रहिया आहिनि बशीर चना साहब इलाही प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि साईं डिनो जुड़ियो साहब कमेंट में दिलियूं मोकिले रहिया आहिनि शाहजहान खान लिखनि था त गुड सर महिरबानी जावेद ओलियो साहब इलाही प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि साईं डिनो जुड़ियो साहब लिखनि था त बहितरीन मौज़ू सुहिणा साईं महिरबानी शाहजहान खान वंस अॻियां लिखनि था त थैंक यू सर ऐं कमेंट में ॿाहूं ॿधी रहिया आहिनि ऐं दिलियूं बि मोकिले रहिया आहिनि सर असीं अव्हांजा ख़ादिम आहियूं महिरबानी बशीर अहमद चना साहब असांजो दोस्त महबूब माण्हू कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम अता वालेकुम सलाम वरहमतुल्लाह तव्हां वधीक लिखियो आहे त बशीर अहमद चना फिराम हिर्रा हॉस्पिटल सखर महिरबानी सर बशीर अहमद चना साहब तव्हां असांखे सखर खां ॿुधी रहिया आहियो शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदव यूसुफ जमील साहब ठहरी मीरवामा कमेंट में लिखनि था त दिल में छा छा न हसरतूं आहिनि वाह कमाल जो शेर साईं महिरबानी सर यूसुफ जमील साहब उस्ताद आहियो तव्हां सर करम मक्सी साहब जो साथे करम कमेंट में लिखनि था शदाद कोट खां त अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम वरहमतुल्लाह करम मक्सी साहब तव्हां वधीक लिखियो आहे कमेंट में त मां तव्हां खां माज़रत ख़्वाह जो अव्हांजे प्रोग्राम टाइम घटि ॾेई था सघूं अच्छा इट्स ओके डियर नो प्रॉब्लम अब्दुल रहीम दायो साहब इलाही प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं मोहबती माण्हू असांजो भाउ दोस्त जावेद ओलियो साहब कमेंट में कुछ लिखी रहिया आहिनि महिरबानी दुबई अरब इमारात मां असांजो महबूब माण्हू शाहजहान खान एंड अबू तलहा वहीद फिराम नवाब शाह खां करम मंगसी साहब असीं ॿुधाए रहिया हुआसीं त इंसान जो कंहिं बि कमु तोड़े अमल में कामयाबु थियण ऐं नाकाम थियण जो असुल कारण संदसि सोच संदसि कोशिशूं सलाहियतुनि जो इस्तेमालु ऐं हिकमत अमली आहे जॾहिं हिकमत अमली मुनासिब नमूने सां
जुड़ियल न हूंदी त पोइ यकीनन उन अमल जो नतीजो बि एतिरो ई भयानक साबित थींदो। उन लाइ सभ खां पहिरियां सोच जे रुख खे तब्दील करे नए सिर नई सोच जी अदावत करे नाकाम थियण जा मुखिया सबब ॻोल्हिजनि। पोइ वरी उन्हनि खे तब्दील करे उन्हनि जी जॻह ते कार आमन तोड़े लाभयाता लाड़ा नाफ़िज़ कजनि। पोइ ॾिसो त नतीजा केतिरा न हैरान कनि अचनि था। तॾहिं त कंहिं ॾाहे चयो आहे त जहिड़ी सोच तहिड़ी ज़िंदगी। इंसानी ज़िंदगी के पुरसुकून तोड़े बेसुकून बणाईंदड़ दरअसल इंसानी सोच ई आहे। मुस्बत सोच मुस्बत हिकमत अमलनि खे जनम ॾींदी आहे ऐं मुनफ़ी सोच मुनफ़ी अमलनि जी परवरिश कंदी आहे। यूसुफ जमील साहब ठरी मीरवा में असांजो चैंपियन प्लेयर दोस्त माण्हू महबूब माण्हू असां सां साण लाइव प्रोग्राम में। अच्छा कर मांगसी साहब लिखनि था कमेंट में, साईं जन शदात कोट जो हाल हवाल ॾेई रहिया आहिनि त पाणी नाहे छो भला करबला। शदात कोट कुबो सईद खान सजावल जूणे जो कच्ची पुल समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी खोट खिलाफ़ शदात कोट जे सियासी समाजी शख्सियत शहरनि जे ॾुखनि सुखनि जो साथी हर मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झंदड़ शदात कोट शहरी इतिहाद जे अॻुवाण मीर गेबी ख़ान मोगेरी साहब शदात कोट पहुची वियो। सूमर ते सैफुल्ला मंगसी कैनाल मां निकिरंदड़ शाखुनि में पाणी जे हथरादू खोट आबपाशी कामोरनि ऐं पब्लिक हेल्थ शदात कोट जे इंजीनियर जे नाहली ख़िलाफ़ गरीब आवाम ज़ियादतुनि ख़िलाफ़ सूमर ते 9 बजा प्रेस क्लब खां शदात कोट खां तव्हां रवाना थींदव। 9 बजा प्रेस क्लब खां शहीद बेनज़ीर भुट्टे जे मज़ार आॾो धरणो आयो वेंदो। धरणे जी कामयाबी लाइ मीर गेबी ख़ान मुगेरी अवाम सां राब्ता तेज़ करे छॾिया। मीर गेबी ख़ान मुगेरी जो चवणु आहे त अवाम सां ज़्यादती कंदड़ पाणी चोरनि जी करप्शन जो अछो चिट्टो पधिरो कयो वेंदो। महिरबानी सर। जावेद साहब लिखनि था त माशाल्लाह महिरबानी। जावेद अली साहब लिखनि था त तमामु बहितरीन। अताला साहब एंड करम मांगसी साहब लिखनि था त अता शदात कोट शहर में वाटर सप्लाई पाणी जी शदीद खोट आहे। सुभाणे एहतजाजी मुज़ाहिरो आहे। अब्दुल ख़ालिक साहब एंड में अची चुका आहिनि प्रोग्राम में लिखनि था त अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम रहमतुल्लाह जी। दोस्तों हाणे असांखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखो।